ये मुल्क जिस तरफ ये लेके जा रहे हैं तेजी से नीचे, ये सिर्फ अब एक तरह ही निकल सकता है, साफ और शफाफ इलेक्शन जो पॉलिटिकल स्टेबिलिटी लेके आए। इनके पास अब कोई रास्ता नहीं है। सिर्फ मसला अब ये है कि डरे हुए हैं इलेक्शन से। रिजल्ट आपके सामने है, सारों ने मिलकर भी इलेक्शन लड़ गया, उसके बावजूद ये नहीं जीत सकते। ये मुल्क को तबाही की तरफ धकेलते जाएंगे, इलेक्शन नहीं करवाएंगे। मैं इनको टाइम दे रहा हूं कि अभी भी आपके पास वक्त है। हमने फैसला कर चुके हैं। ये मेरी मार्च अक्टूबर से आगे नहीं जाने लगी। पाकिस्तान की तारीख में इस तरह पब्लिक नहीं निकलेगी जो इस मार्च पे निकलेगी। जो हमारी तैयारी है वो ये जो भी करेंगे ये फेल हो जाएंगे। राना सनाउल्लाह जैसे मुजरिम का ज़हन तो किसी बेवकूफ को भी पता है कि वो उसमें अकल तो है ही कोई नहीं। वो डंडा मारो जी, ये मारो ये मारो, और मैंने जो ड्रोन कर दिया तो वो ऊपर से ये कर देंगे। उस बेवकूफ को ये नहीं पता कि उसको मौका ही नहीं मिल रहा ये चीजें करने का जो मैं कर रहा हूं। आप चूंडुनि जो ऐलान करियो न त अक्टूबर में ई लॉन्ग मार्च थींदो। इमरान खान जो ऐलान। पीटीआई सरबराह मलीर जे तक NA 237 ते धांधलियुनि जो इल्ज़ाम बि लॻाए छॾियो। ॿीहर चूंडुनि जो मुतालबो। इमरान खान चयो आहे त मुंहिंजो लॉन्ग मार्च अक्टूबर खां अॻिते न वेंदो। चूंडुनि लाइ अव्हां खे कुझु ॾींहनि जी मोहलत आहे। अवाम रस्तनि ते निकितो त खेनि को बि रोके न सघंदो। असां अहिड़ी तयारी कई आहे जो राणा सनाउल्लाह खे मौक़ो ई न मिलंदो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इमरान खान चयो त ॻाल्हियूं बि थी रहियूं आहिनि ऐं न बि। बैकडोर चैनल ज़रिए बि जेको कुझु थियो उन में कुझु बि वाज़े न हो। आर्मी चीफ जी मुक़ररी मेरिट ते थियणु घुर्जे, पर इहो कॾहिं बि क़बूल न हूंदो त नवाज़ शरीफ़ या आसिफ ज़रदारी जी मर्ज़ी सां आर्मी चीफ जी मुक़ररी थिए। इदारनि खे चवां थो त ही हुकूमत वधीक हली त मुल्क अञा बि पोइते वेंदो। हुकूमत जी इताद जमातुनि इमरान खान जो जल्द इलेक्शन कराइण वारो मुतालबो रद्द करे छॾियो। इतादी धुरियुनि पारां जारी कयल पधिराई मूजिबि हुकूमत आइनी मुदो पूरो कंदी। आम चूंडूं मुक़रर वक़्त ते थींदियूं। आम चूंडुनि जो शेड्यूल जो फ़ैसिलो इतादी जमायतूं कंदियूं। आइन में आर्मी चीफ जी मुक़ररी जो तरीक़ेकार मौजूदु आहे। वज़ीर आज़म आइन ऐं कानून मुताबिक़ आर्मी चीफ जी मुक़ररी कंदो। कि हम 5,47,000 वोटर्स के फैसले को तस्लीम करें तो फिर तुम्हें 4,75,000 वोटर्स के फैसले का भी एहतराम करना होगा। अपने हक में पड़ने वाले वोट के फैसले को आप तस्लीम करें और अपने खिलाफ पड़ने वाले वोट को आप कहेंगे ये तो चोर है, ये तो डाकू है, तो ये जमहूरी रवैया नहीं। और हम इस रवैये को जो है ना बर्दाश्त करेंगे ना आगे बढ़ने देंगे। फ्री और फेयर इलेक्शन के रिजल्ट को जो है वो तस्लीम किया जाए, वोट को इज्जत दी जाए। तमाम लॉ एनफोर्सिंग एजेंसीज जो है वो पूरी तरह से अपने फर्ज को जो है वो अदा करेंगे। ये आए 24 को आए, 25 को आए या 26 को आए, 28 को आए, इनको इंशाअल्लाह ताला जो है ना वो आटे दाल का भाव जो है ये मालूम हो जाएगा। वफाकी हुकूमत इमरान खान जे लॉन्ग मार्च के हिकु भेरो ॿीहर पूरी ताक़त सां रोकण जो ऐलान करे छॾियो। महांगाई नंढी चूंड में शिकस्त जो सबब करार। राणा सनाउल्लाह चयो आहे त इमरान खान नंढी चूंडुनि में कामयाबी खे बुनियाद बणाए इस्लामाबाद ते चढ़ाई जी कोशिश कई त पूरी ताक़त सां रोकींदासीं। नंढी चूंड खटण जो इहो मतिलबु हरगिज़ न आहे त अव्हां खे गैर आइनी क़दमनि जो लाइसेंस मिली वियो हुजे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्लाह चयो त इमरान खान इलेक्शन चाहे थो त ॻाल्हियुनि जी मेज़ या पार्लियामेंट में अचे। अवाम खे उम्मीद हुई त असां महांगाई घटि कंदासीं, पर ईअं न थियो। महांगाई ऐं सख़्त फ़ैसिलनि सबबि ई नून लीग जो वोट बैंक घटियो आहे। कराची जो मेयर KDA बोर्ड जो चेयरमैन हूंदो। लयारी डेवलपमेंट अथॉरिटी, मलीर डेवलपमेंट अथॉरिटी ऐं सॉल्वेट्स मैनेजमेंट बोर्ड जे चेयरमैनशिप बि मेयर कराची हवाले। KMC खे टैक्स, फीस ऐं
टोल टैक्स लागू करण जा इख्तियार भी हूंदा। सिंध हुकूमत MQM जे फरमाइश ते नओं बल्दियाती कानून तैयार करे वरितो। सिंध कैबिनेट को माने छॾियो जॾहिं त कानून सिधी रीति सिंध असेंबली मां मंज़ूर कराए लागू करण जो फ़ैसिलो। KDA जे मुलाज़िमनि ते काउंसल्स सर्विसिज रूल लागू थींदा। कराची जो मेयर KDA में चीफ एग्जीक्यूटिव जे मुक़ररी लाइ 3 कैडर ऑफिसर सां नाला सिंध हुकूमत खे उमाणींदो। मकानी चूंडुनि बाद सूबाई फिनांस कमीशन जुड़ंदी जॾहिं त बल्दियाती इदारनि जा फंड आबादी गुरबत एराज़ी ऐं 10% रेवेन्यू जे बुनियाद ते विरहाया वेंदा। HDA ऐं LDA जा चेयरमैन भी लाॻापियल ज़िलनि जा मेयर हूंदा। इलेक्शन कमीशन कराची जे नंढी चूंड में धांधलियुनि वारा इल्ज़ाम इमरान ख़ान जा रद्द करे छॾिया। सूबा इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान चयो आहे त इमरान ख़ान जे समूरनि इल्ज़ामनि जी सख़्तीअ सां तरदीद ऐं मज़म्मत करे थो। मलीर ऐं कोरंग में साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराई वई। हिकु वॾी सियासी पार्टी जे चेयरमैन मां अहिड़े बयान जी उमीद न हुई। मलीर जे नंढी चूंड में धांधली वारनि इल्ज़ामनि में का बि सदाकत नाहे। मलीर जे चूंड में कामयाब उम्मीदवार ऐं इमरान ख़ान में 10,000 वोटनि जो फ़र्क़ु आहे। जिते खटियो उते हक़ जी फतह, जिते हारायो उते धांधली। वाह इमरान तुंहिंजी सियासत। सिंध हुकूमत भी इमरान ख़ान जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त इमरान ख़ान खे मलीर में ॿीहर चूंडुनि जो शौक़ु आहे त पूरो करे असां खेसि ॿीहर वॾे मार्जन तां शिकस्त ॾींदासीं। PTI चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे PP जे जियालनि शिकस्त ॾिनी। इमरान ख़ान वज़ीर आज़म हूंदे कराचीअ खे हमेशह लालीपॉप ॾिनो। कराची वासियुनि नंढी चूंड में इमरान ख़ान खां पलांद वठी छॾियो। इस्लामाबाद की अदालत मना थियल फंडिंग केस में PTI चेयरमैन इमरान ख़ान जी 31 अक्टूबर ताईं उपूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। 1 लख रुपयनि जा मचलकी ज़मानती मचलका जमा कराइण जो हुकुम। इमरान ख़ान इस्लामाबाद जे स्पेशल सेंटर जज जी अदालत में ज़ाती हैसियत में पेश थियो। जज रिमासना त इमरान ख़ान हाई कोर्ट जे हुक्म ते पेश थियो आहे। अदालत जे इख्तियारनि वारो दायरो तय थियण ताईं इमरान ख़ान जे 31 अक्टूबर ताईं ज़मानत मंज़ूर कई वञे थी। अदालती पेशी वक़्त सहाफ़ी इमरान ख़ान खां सवाल कयो त अव्हां जे लॉन्ग मार्च दौरान मार्शल लॻी वञे त पोइ छा थींदो। इमरान ख़ान जवाब ॾिनो त मौलाना फज़ुल रहमान वारे लॉन्ग मार्च वक़्त मार्शल न लॻो हो। आपने लीडर ऑफ ऑपोजिशन को भी आज फ्लोर नहीं दिया चेयरमैन साहब। आप हमें बात तो करने दें, बात भी नहीं करने दे रहे हैं। हमेशा भारतीय भी नहीं देते। हुकूमत का साथ दिया हमेशा। आप बात तो करेंगे। अवां असांजा चेयरमैन आहियो या हुकूमत जा। आज़म सवाती जा प्रोटेक्शन ऑर्डर जारी न करण ख़िलाफ़ PTI सेनेटर्स जो सेनेट चेयरमैन जी चैम्बर में एहतजाज। चेयरमैन सादिक संजरानी ते जानबदारी जा इल्ज़ाम। PTI सेनेटर्स अपोजिशन लीडर शहजाद वसीम जी अॻवानी में एहतजाज ऐं नारेबाज़ी कई। PTI सेनेटर्स चेयरमैन सादिक संजरानी खे ॾोरापो ॾींदे चयो त अव्हां हुकूमत जी तरफ़दारी करियो पिया। अव्हां असांजा चेयरमैन आहियो या हुकूमत जा। सादिक संजरानी जवाब ॾींदे चयो त आउं रुॻो हाउस जो चेयरमैन आहियां। इदारनि ख़िलाफ़ तकरारी ट्वीट ते PTI सेनेटर आज़म सवाती खे जेल मोकिलण जो हुकुम। इस्लामाबाद जी अदालत आज़म सवाती जे जिस्मानी रिमांड में वाध वारी इस्तदा रद्द करे छॾी। आज़म सवाती जे वकील दलील ॾींदे चयो त FIA अञा ताईं ट्वीट बरामद करण जी इस्तदा करे रही आहे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब PTI खे वन मैन पार्टी करार ॾेई छॾियो। मरियम औरंगज़ेब चयो आहे त PTI वटि उम्मीदवार ई न आहिनि। नंढी चूंड जो नतीजो फॉरेन फंडिंग वारे फितने जे मौक़िफ़ जो मौत आहे। PTI 8 मां 2 सीटूं हाराए
जशन पई मल्हाए। इमरान खान जी अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस कूड़ ते ॿधल आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई जे इम्कानी लॉन्ग मार्च खां अॻु वॾो हुकुम जारी कंदे शहरनि खे गैर ज़रूरी हिरासा करण खां रोके छॾियो। अदालत पुलिस पारां पीटीआई अॻवाननि जी फ़हरिस्त ठाहिण ते बि एतिराज़ वारे छॾिया। चीफ जस्टिस अतर मुल्ला अॻूणे एडवोकेट जनरल नियाज़ुल्ला नियाज़ी जी दरख़्वास्त ते सवाल कयो त अव्हां कहिड़े क़िस्म जूं लिस्टूं तयार कयूं आहिनि। स्टेट काउंसिल जवाब ॾिनो त आईजी साहब लिस्टूं ठारायूं आहिनि। ॼाणायल माण्हुनि खां ज़मानती बॉन्ड ॾियण लाइ चयो आहे। चीफ जस्टिस नमाज़ना त पुलिस कहिड़े कानून तहत ज़मानती बॉन्ड घुरी रही आहे। स्पेशल ब्रांच जेके लिस्टूं ठाहियूं आहिनि उन्हनि ते मुतमइन करियो। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच पारां वफ़ाक़ी घरू वज़ीर राना सोनाला खे इश्तिहारी करार ॾियण ते पंजाब जे डीजी एंटी करप्शन खे छंड। अवां बिना कंहिं सबूत जे राना सोनाला खे पाकिस्तान जो नंबर 1 इश्तिहारी करार ॾिनो। एफआईआर में भी ग़लत बयानी कई वई। छो न अवां खे जेल मोकिलियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां बलूचिस्तान जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो दौरो। संदसि चवणु आहे त बलूचिस्तान में ॿोॾ सबबि वॾी तबाही आई। सोबतपुर समेत केतिरा इलाइक़ा अञा ताईं ॿुॾल आहिनि। माहिरनि सां पाणीअ जी निकाली ऐं मुतासिरनि जी बहालीअ बाबति मशवरा करे रहिया आहियूं। ॿोॾ बरसात मुतासिर ख़ानदान खे 25,000 रुपया मदद ॾिना पिया वञनि। वज़ीर आज़म कुज़दार में बीएनपी मिंगल जे सरबराह अख्तर मिंगल सां चाचे जे लाॾे ते ताज़ियत बि कई। असांजा केतिरा ई माण्हू गुम आहिनि। मुल्तान जी अस्पताल मां मिलंदड़ लाश किथे मुतहदा कारकुननि जा त न आहिनि। एमक्यूएम पाकिस्तान निस्तर अस्पताल मां मिलंदड़ लाशनि जी डीएनए कराइण जो मुतालबो करे छॾियो। प्रिज़ाइडिंग ऑफिसर आलिया कामरान जी सदारत हेठि क़ौमी असेंबली जे इजलास दौरान मुल्तान जी निस्तर अस्पताल मां मिलंदड़ लाशनि ऐं ॿियनि मामलनि ते बहस। बलोचिस्तान हाई कोर्ट जे क़त्ल ते अॻूणे चीफ जस्टिस जी मग़फ़िरत लाइ दुआ बि घुराई वई। एमक्यूएम जे एमएनए किश्वर ज़हरा चयो त मुल्तान जी अस्पताल मां मिलंदड़ लाशनि जी डीएनए कराई वञे त जीअं ख़बर पवे त उहे लाश कंहिंजा आहिनि। मलीर जे इलाइक़े गुलशन हदीद फेज़ 2 में कार मां औरत जो तशद्दुद थियल लाश हथ। इतला ते पुलिस पहुची औरत जो मढ़ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिबि हथायल मढ़ जी सुञाणप फ़ाइज़ा तौरु कई वई आहे। वधीक जांच कई पई वञे। गॾियल अरब इमारात में क्रिकेट मैच धाराइण बाद हंगामो कंदड़ अफ़गान शहरनि वारो मामलो क़ौमी असेंबली में पहुची वियो। पीएससी चेयरमैन नूर आलम खान सवालनि जवाबनि जे वक़फ़े दौरान ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तानी पासपोर्ट ते यूएई बैल अफ़गाननि पाकिस्तानी शहरनि ते तशद्दुद कयो। उहे डिपोर्ट थी ॿीहर पाकिस्तान पहुची विया। संदन ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी? नादरा चेयरमैन वटि को बि
रिकॉर्ड नाहिनि। घरू मामलनि बाबति ममलकती वज़ीर अब्दुल रहमान कांचो चयो त उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। T20 वर्ल्ड कप जे पहिरीं मैच में पाकिस्तान खे इंग्लैंड हथां शिकस्त। क़ौमी टीम पहिरियां खेॾंदे 8 विकेट्स जे नुक़सान ते 160 रन्स ठाहियो। इंग्लिश टीम घुरिबल हदफ़ 4 विकेट्स जे नुक़सान ते हासिल करे वरितो। ग्रुप जे टी मैच में स्कॉटलैंड वेस्ट इंडीज़ खे 42 रन्स तां शिकस्त ॾेई वॾो अपसेट करे छॾियो। स्कॉटलैंड पारां ॾिनल 161 रन्स जे हदफ़ जे पुठियां दौड़ंदे कारी आंधी 118 रन्स ते ढेर थी वई। इवेंट जे चौथी मैच में ज़िम्बाब्वे जे आयरलैंड खे शिकस्त। ऐं हाणे कोरोना में मुब्तला रांदीगर बि क्रिकेट खेॾी सघंदा। ICC कोरोना बाबति नवां ज़ाब्ता मुतारफ़ कराए छॾिया। ICC जी पधिराई मूजिबि कोरोना वायरस जूं अलामतूं ज़ाहिर थियण बावजूदि क्रिकेटर्स खे खेॾण जी इजाज़त हूंदी। कोरोना जी फौरी टेस्टिंग ऐं आइसोलेशन लाज़मी नाहे। PCR टेस्ट मस्बत अचण खां पोइ स्क्वाड में तब्दीली जी इजाज़त हूंदी।